जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 13 जनवरी 2024 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी बीज तिथि। लाल लोई जी तव्हां सभिनीनि खे जाम जाम वाधायूं। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे बांधवनि सां या पंहिंजो शत्रुअनि जो भय सताइण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। वाणीअ ते बि कंट्रोल रखणो पवंदो, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु हनुमान जी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे अॼु भगवान गणेश जो आसरो वठी करे ॾींहं जी शुरूआत कंदा त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर कंदा ऐं ॾींहुं तव्हांजो सुख सां गुज़री थो सघे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते बि तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु जय ऐं सुख जी तव्हांखे प्राप्ति थींदी, मन ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त वाहन बि हुननि खे अॼु तमामु ध्यान सां हलाइणो आहे। घर मां निकिरण खां पहिरियों हनुमान चालीसा जो पाठ करे निकिरण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में ख़ासि करे पंहिंजे पेट जो ध्यानु रखणो आहे। थी सघे त अॼु लिक्विड डाइट फॉलो कंदा त बहितर रहंदो। तव्हांजो कार्यस्थल ते ॾींहुं सुख सां गुज़रंदो, धन जी प्राप्ति तव्हांखे थी सघे। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी बि हुननि जी इच्छा हूंदी पूरी थियण जी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अटकियल कम पूरो थियण जी संभावना आहे। मन अॼु ख़ुशि रहंदो त ॾींहुं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। अगरि कोई नओं कमु शुरू करणु था चाहिनि, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करणु या नई प्रॉपर्टी वठणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांखे मां लक्ष्मी जी उपासना लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। मन अॼु ख़ुशि रहंदो त ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। लाल लोई या तिरमूरी। त अॼु जीअं मकर संक्रांति उहा 14 जनवरी हूंदी आहे, त हिन साल जेका मकर संक्रांति आहे उहा 15 तारीख़ आहे, पर लाल लोई जेका आहे उहा 13 तारीख़ मल्हाईंदा आहियूं। ख़ासि करे सिंधियुनि में इहो ख़ासि पर्व चयो वेंदो आहे त पंहिंजे बिल्डिंग जे कंपाउंड में थोरियूं लकड़ियूं आणे करे भॻवान जो ध्यानु करे उहो लकड़ियूं ॿारबियूं आहिनि। साण ई साण 3 परिक्रमा कबियूं आहिनि। हुन में
गजर, तिरनि जा लड्डू या तिरनि जी रेवड़ियूं जेके मिलंदियूं आहिनि उहे बाहि में विझबियूं आहिनि ऐं चवंदा आहिनि कि जॾहिं इहा परिक्रमा कबी आहे त पुराणी ज़िंदगी में जेके ॿाहिरि आहिनि, जेके असांखे ॻाल्हियूं न यादि रखणु खपनि, उहो बि हुन बाहि में ॿरी वञनि ऐं हिकिड़ी नई ज़िंदगी जी जीअं नए साल जी शुरूआति थिए थी उअं ई असां शुरूआति कयूं। जॾहिं इहो परिक्रमा पूरी करे नारियल तोड़े करे अधु नारियल अंदरि विझी करे जेको बचियल नारियल हूंदो आहे सभिनीनि में विरायो वेंदो आहे, प्रसाद करे विराइबो आहे, साण ई साण पल्लो पाए करे मन जी जेका बि कामना हूंदियूं आहिनि उहे भॻवान पूरी कंदा आहिनि। त तव्हां सभिनीनि खे लाल लोई जी ऐं तिरमूरी जूं जाम जाम वाधायूं हुजनि। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सागर जी जो, जेके बेंगलोर कर्नाटका जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कार्य में जाम तकलीफ़ूं थियूं हलनि। त सागर जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे अञा घटि में घटि 1.5 साल ताईं इहा तकलीफ़ूं हलण वारियूं आहिनि, छो त तव्हांजो जेको पीरियड हली रहियो आहे इहो कठिन हली रहियो आहे। तेसि ताईं तव्हां हर सूमर जे ॾींहुं शिवलिंग ते वञी करे 5 लौंग चाढ़ियो ऐं ओम नमः शिवाय जो जाप कयो त तव्हांजा जेके तकलीफ़ूं आहिनि धीरे धीरे घटिजी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।